असां वेठा आहियूं हिन महिल गवाल मंडी, पुराणो इलाइक़ो आहे हिकिड़ो ऐं सूरत हाल आहे। पट्टा पब्लिक वेठी आहे हिते। असां आया आहियूं खजे जा पावा खाइण, लाहौर जा मशहूरु क़दीम वक़्त खां। जी जी, मां उहो पहिरीं बि चई चुकी आहियां। मां अॼु थी खावां, ॿीहर कोन खाईंदमि। सो असां हिते वेठा आहियूं, इंतज़ारु था कयूं, ऑडर करे छॾियो आहे, अचे खाधो त पोइ तव्हांखे ॾेखारियूं था त छा आयो आहे। हे असांजो नाश्तो अची वियो आहे। हिकिड़ी प्लेट अहिड़ी आहे जो मुंहिंजी त सॼी फैमिली जे लाइ काफ़ी थींदी। हिकिड़ी सर्विंग यानी ही प्यालो हिकिड़ी सर्विंग आहे। सो असां कुझु ॿियो बि ऑडर कयो आहे अञा। सो हिते असां आयासीं इहे खजे जा सिरी पावा खाइण, पर सची ॻाल्हि आहे मूंखे मज़ो न आयो। मूंखे खाधे में कोई अहिड़ो टेस्ट न लॻो। लॻे थो त मतिलबु टाइम सां गॾु हिननि पंहिंजो टेस्ट जेको आहे उहो मेंटेन न कयो आहे। बहरहाल रश ॾाढी अथनि, तमामु घणी। तो असां हाणे हितां निकिरूं था। हे आहे सूरत हाल गवाल मंडी लाहौर। असां ॾाढा डिसअपॉइंटेड थी करे वञूं था वापसि। हे उते ई आहे पंहिंजो पावन जी जाइ, जेको बि दुकानु हुयो जिते असां पहिरियों अची चुका आहियूं, किले जे पासे में ई आहे। सो फूड स्ट्रीट उहा ई जंहिंमां असां हितां थी विया आहियूं, उहा हिन जे पासे में आहे। सो बहरहाल अॼु मूंखे ख़बर पई त मां फजे खां वधीक सुठा पावा पचाए सघंदी आहियां। हिन खां त जेको हिन महिल असां खाधा आहिनि अॼु जी डेट में, उन खां मां वधीक सुठा पावा पचाईंदी आहियां। मूंखे मज़ो न आयो सफ़ा। ऐं पर इहो हिकिड़ी हसरत हुई त भई लाहौर वञे फजे जा पावा न खाए त ट्रिप त पूरो ई न थियो न। सो ट्रिप मिड़ई पूरो कयोसीं। हिते असां अनारकली जे आसपास किथे बीठा आहियूं, बल्कि इलाइक़ो अनारकली आहे। अल्लाह, बसि छा ॿुधायां मां तव्हांखे, किथे अची विया आहियूं असां, सम्झ में नथो अचे छा कयूं। अलाए केसि ताईं खां हिते जेके आहिनि हे बुक्स पिया आहिनि, फुटपाथ खां शुरू था थियनि, ज़मीन ते पिया आहिनि। उनखां पोइ हिते हे ढेरनि जा ढेर किताबनि जा हे हिते टेबल्स ते पिया आहिनि। ऐं मां हितां कुझु ॾिसी वठां। हिते सॼा हिननि कुकिंग जा किताब अलॻि करे रखिया आहिनि। ऐं मुंहिंजी हीअ किचन क्वीन। अल्लाह सुभाण बसि कर। अच्छा ठीकु आहे। अल्लाह, हे किताब आहिनि जिते मूंखे त अलाए छा थो थिए, अजीब फीलिंग्स आहिनि। सो जी न मूंखे न खपे, मां कुझु बि नथी वठां। फ्लावर्स जो हिते छो रखे थो। रीडर्स जी जन्नत आहे इन्हीं पासे, हिन पासे बि। वाह 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 वाह, 100 रुपीज़ ईच। ये सुरण के ॾिसांसि थी, नॉवल पढ़ण जी शौक़ीन आहे, त हितां 100 रुपीज़ ईच वठी वठंदी। हिन पासे, हिन जे अपोज़िट साइड। बाहर आयल है ना किताबन जी ठेलन ते, संदलन ते। अल्लाह हेठ नवा आहिनि सभु, कोई के सेकेंड हैंड भी आहिनि हिन पासे भी। ये अञा ताईं त अञा सेट था कनि, इलाही सारो स्पेस ख़ाली पियो अथनि। पोयां स्टेप्स आहिनि न कीअं बिल्डिंग जा, उन ते बि हिननि हयो आहे। सॼो हे पासो भरियल आहे। पता नहीं का मतलब मां हिते वीडियो भरण बंद थी कयां। तव्हां ॾिसो अलाए केसि ताईं थो वञे इहो सिलसिलो। हे आहे पार्क टी हाउस सिंस 1948। उन ज़माने खां वठी हे हमेशह जेको अदीबनि जो, राइटर्स जो, शाइरनि जो वेहण जो मर्कज़ हूंदो। हिते ॾाढियूं उन्हनि जूं बैठकूं थींदियूं। अच्छा ठीकु है।
नहीं, मैं इसकी बना रही थी। करीब है ना इसलिए नहीं। ओके, ठीक है, ठीक है। सो यह जेका है स्ट्रीट है, यह इन पार्क टी हाउस जे साम्हूं हुआ। मूंखे रेस्टोरेंट जो नालो ॿुधायो। रेस्टोरेंट जो नालो ॿुधायो। इंग्लिश टी हाउस। इंग्लिश टी हाउस हिते असां आया आहियूं ऐं अॼु मुंहिंजी ऐं सुराण जी हिते लास्ट नाइट आहे लाहौर में। सो असां हिते डिनर करणु आया आहियूं, जेके SNS सुगन चवनि था त हे मुंहिंजी बर्थडे जो डिनर आहे, छो त सुभाणे 1 नवंबर ते मुंहिंजी बर्थडे आहे। सो ये मास्क बकोल सुगन जे हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी ॾाढी टंगियल पई आहे। ॾाढो ज़बरदस्त माहौल आहे हिते ऐं थी सघियो त मां ॿाहिरि बि जेको आहे वञी रिकॉर्ड कंदमि थोरो घणो। स्माइल था थिए थी वैसे स्माइल कर रही Ami Asran acts like a married couple. ऐं आख़िर में मुंहिंजो हाँ हाथ लाए भला हेलो मैदान से हे पुल्ला, हे सुगंधा, हे सुराणा, हे एसना। हाय हाय हाय। अचो ॻाल्हि ॾाढो प्यारो माहौल। भेण तव्हां मज़ो आयो? सो हाणे मां कयां थी वीडियो थोरी हेठि कैमरा जो त माण्हू वेठा आहिनि ऐं एतिरो ख़ूबसूरत हिते डेकोरेट थियल आहे लाइट्स जे करे। हा पान खाएगा न मां तो बंदि कर, तोखे मां पान खाइण वारी थी लॻां। सो हिते पार्किंग आहे ऐं असां फाइनली वञूं था। थोरो घणो जेको खाधो बचो उहो पैक करायो आहे। हे नओं खुलियो आहे न, पुराणो आहे? अच्छा, हे स्वीट अफेयर्स जे नाले सां हिकिड़ो रेस्टोरेंट आहे जिते असां आया आहियूं। मूंखे एॾो मज़ो थो अचे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। हीअ भित त पंहिंजी पंहिंजी थी लॻी असांखे ऐं हिननि जूं स्वीट ट्रीट्स। सुगन छा तोखे मिली बि वियो? अच्छा, असांजो छा रेडी थींदो अञा? माथे थैंक यू। असां सभु कुझु खाई हाणे फाइनली गिलास भञण जो टाइम आहे। बल्कि गिलास खाइण जो टाइम हिकिड़ो अंदरां में हे हिकिड़ो मज़ेदार तजुर्बो आहे जेको असां करे रहिया आहियूं। नेट फाइनली भॼी पियो। हम ना अगरि तव्हांखे
मूंखे चयो को गिलास हो हा हे ग्लास हुयो मुंहिंजो अंजाम असां ईअं कयोसीं ऐं ईअं ई थियणो हो ये असां हुन बेकरी तां स्वीट अफेयर्स तां वठी आया आहियूं हिनखे सोने जा वर्क लॻियल आहिनि अबा ॿियो मूं ज़बरदस्त आलीशान ऐं ॿियो मां छा वरितो उहो बि ॾेखार कैरमल एक्लेयर्स इहो मां वठी आयमि मूंखे ॾाढो पियो वणे ॾिसण में पर किरी पियो वीचारो सफ़ा हाणे ईअं थी वियो आहे